अस्सलाम वालेकुम। क्यों तव्हां सब उम्मीद है खैरियत सां हूंदव। पासे ते कर पासे हाँ जा जुत्ती सिधी गिला मत या कमा हाँ भरजे भाई असांजी हिते ॻाल्हि कटे छॾी सीअं आहे ॾाढो सो जोराबो राबो मुंहुं जेको आहे पाए छॾियो ऐं पुराणो सीटर शूटिंग जे करे लाहे रखी शूटिंग जे करे लूण विधम कोन लूण विधो अथई मूंखे हिकिड़ो विसारे जो मर्ज़ा विसारे जो वो त असांखे खंड विधम ई हाँ अम्मा डुक पी पर जे छोरी में खंड कान विधी रही अम्मा मुझे खंड बाबा बचाए पे पिकी चा हाँ बाबा तो बाबा वाली कमरे में खंड पई उतां जी कप में ही हिन में छा आहे पालक नी जे चाड़ियो पालक हाँ पालो चढ़ण वारी वारी पालक मुंहिंजी ज़ुबान फिरी वई पालो भाणे जे मुंहिंजे चंदो वो चंदो पालक बि चंदो पालो चाड़ियो अॼु पालो चाड़ियो गुंजू हाँ समझ ॿियो अदी सभु खे लॻो पियो अदी ॿियो सभु खेल लॻो अॼु ॾींहं वारो बोर्ड असांखे ॾींदे या असां कुझु ठाहींदे सुठो चाड़ियंदी गोश्त ऐं पालो गॾु गोश्त ऐं पालो पालक पालक अदी जी ज़ुबान फिरी वई अब पानी फिरे लाइ आवरी करे सीधी है हाँ बे तू ही पकाई थी ॿिया हाल कयो अथव सी ॿुधाई वो पकाई थी और गोट पर नेला मले पजा अम्मा के लगे ना ही पचाईंदी तड़का न दे तू ही पचाईंदे मानी दा मानी काट खादी चावल ही खा दे आखे देखो तुमने मुझसे बात नहीं की तो मैं रोटी नहीं खाऊंगी वो लगे मैं नहीं करूँगा बात ओके तो फिर मैं चावल खाती हूँ तो रोटी नहीं खाऊंगी अभी भी खैर अभी आदि सी वारी शुरू थी विया बादी सी कोनो बिस्मा पता नहीं स्टाइल भी मुझे सब हो रही अदी हाँ अच्छा नजर कमजोर थी वई है नीला पातो थम छो तो पो जगी ना हने न जगी हणी दी ने जगी का सिवा तो कुछ कोन तो थे ना हां जगी आजकल जगी का सवा छा तो थे हां आई बांगो सची बाजो बीमार थी पियो वा आई हा को दस ता के खबर हो जे तो बुधायो सा विचार बांगे के वडी कुकड़ी बीमार थी पई ही पो वरी बी कुकड़ी बीमार थी पई उने वायरस दिनो बी कुकड़ी है पो वो वायरस वरी उनजे बच्चे के थियो हां वरी भाई धणी के वायरस कोन थियो धणी करो को काम को जानवर तुझे छा मकसद आ बस समझण वाला समझी वे हां तो पो वरी चैनल वास वरी हां बांगे के थियो सुबु कल प्यारी उनके पेनाडोल गोरी अध वरी सुबु प्यारी आ वरी हिंदर प्यारी आ अल्लाह खैर करे यो चर्चा केतरो थी गलाए ताजी मोटल थी डाठो थी गलाए डाठो थी छगी हणे हां जगी न है तो तुझे छा मुजी तो के ता सोचो की थी माई से गुजारिया ओ हेलो आउ माई है छोकरी मुझे ज़बान फिरी वई के छोकरी आई किलो तो पुत्र हाँ सही केड़ो वल्लारा नंढड़ो एकड़ो अल्लाह से वडी हयाती देस आमीन आमीन उन जी मासी के वडी हयाती दे आमीन आमीन ता वीवर्स के वडी हयाती दे 55 साल उम्र थे ता समझी आगे यहाँ इंसान छोकरी बेतावत विच गए वाला इने के तो दावत ही कोनी नहीं है भी डाटा दा ही पटाटा बार खाए डाटा मुखे पे वणंदा घर में तरी तो पटाटो छलो चढ़िया थी बारा वारी घुरियो खाईंदा हाँ ये बाकी भला था थिन वणंदा तो वरी मुखे इशारो न ने कोन घुराई दी सी घुराई कोन पैसा 50 रुपया हुआ सोई दई छदी बादा 10 रुपया घुराइया पाण ला खाऊं जले जिकड़ी घुराइया पार्टी कयूं 50 खणी वियो न घणे जा वरती पटाटा देना 30 रुपया 30 रुपया मसाला वठिया मसाला ये साला बचिया ई बोड़ो आ छोकरो अच्छा जी मसाला ना साला बचिया जे तो मसाला बारन जो बिकल फेराई जो दई छोकरी इने के बाबा चनु बोड़ो चल बुद्धे ना वरी बठी कोन तो खरी दो यू रोई तो जट में दुख जो पे मेस हमारा बैठा है बाबा जो भजी न वञन ने थोरो दी भरियान ओए बाबा रे बैठे कुकर सा जी मैडम वञे पई केचप लगा ना सिर्फ मसालो जल्दी बैठिया भूख छोकरी तो कोन वणी सके चप मुखे तो वणी दो आई लाइजी हुआ जे मतलब तेज न हो मिलावट वारो माने सुठो कोने मिलावट वारो हल खेर
अॻे मूं वटि मोबाइल कान हूंदी न टच मोबाइल हाँ त पोइ अटो मलींदीसि न पोइ मुंहिंजे कम सां जाम प्यार कंदीसि हाँ मतिलबु अटो मलींदीसि अधु कलाक छुटी वेठी मलींदीसि हर माना दिल सां दिलि सां हर भर वेठी मलींदीसि हाणे चवां थी त बसि हाणे इनखे मले छॾियां न वरी मोबाइल सां घणी चार्ज थी आहे 50 चकर त वरी बसि अॼुकल्ह जा माण्हू ख़राब थी विया आहिनि मोबाइल जे करे हा टेम इंसाननि खे ॾींहं ई कोन था रुको मोबाइल खे टेम था ॾियनि हाणे थाम दिलि सां कोन था धोपनि बासण जी तेगड़ी ॾिसी ईअं न चइजो सुठी कोन थी अथनि हीअ इन लाइ थी वई हुई छो त इन ते अनुसार रखी दाल गैस जेको आहे विसरी वियो माॻे छो थी वई चाह हा चाह में थी वई कारी ऐं मूं पे ॿुहारो कढियो थले तां मूं पे ॿुहारो कढियो थले तां अम्मा चाह गरम कई पाण पीते मूंखे ॾिनई गैस जो विसरी वियसि न अचंदी आई अधी वॾी जी फोन हा मुंहिंजी फोन आई थी चाह जो प्यालो खणी वेठी भॻी हितां हितां रंधिणे मां वई कमरे में वई उते वञी हू ॻाल्हाइण बि शुरू थी वई कचारी में बिज़ी थी वई त हुते माना वियो हा हिते गैस बंदि कई कोन आउं ॿुहारो ॾेई बसि करे हुतां वरी आउं कमरे में वञी वरी मूं वरी अधी बुझो आउं बि थोरो अधी सां ॻाल्हायां मूं हुतां ई ॿई शुरू थी विया हा आउं वरी अधी सां वेठी ॻाल्हायां त हुतां वरी अम्मा चए थी अम्मा तूं किथां आहे रंधिणे में मुंहिंजो हलाए अची बीठी आई ॿार पवई अची मुंहिंजे चढ़ी वई चाह तो गरम कई शुक्र अम्मा जी ग़लती हुई बची तुंहिंजी हुजे हा त पोइ मुंहिंजी हुजे हा त मां डूंगरी सां अहिड़ो मूंखे धोए हा यादि कयां हा पोइ वरी खंडु चांहि सॼी थी वई पोइ मोले सां हुनखे ईअं हरे हरे पोइ साफ़ कयो पोइ पटलाई अची कई आहे न तहिड़ो सॼो हा कारो तरू सफ़ा तरू अधी जी कवत थी वई शुरू हाणे पंध थियण जो नालो नथी वठे ऐं हाणे मोकिलायां अड़े मुंहिंजी अञा ॻाल्हि 1% कोन थी आहे 99% केरु ॿुधंदो मूंखे हाणे ॿिए वीडियो में हाणे भला रियायत कर वांगुरु खोलियो अथई हाणे झटि त शुरू थी वई अरे कहिड़ो कुतो तुंहिंजे ॻोठ आहे हली छुटन हेलो गाइस छुटन वारी ॿोली था ॻाल्हायूं हिन सां थोरो पोइ ही वरी टिशमिश वरी असांजी जेका आहे सा इहा वरी पोइ बंदि कर नो टिशमिश कैमरामैन हा कैमरा